नाज़रीन, आसिफ ज़रदारी खिलाफ नफ़रत भड़काइण वारे केस में शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद हाई कोर्ट आसिफ ज़रदारी खिलाफ नफ़रत भड़काइण वारे केस में गिरफ़्तार शेख रशीद जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। शेख रशीद जे वकील सलमान अकरम राजा दलील ॾींदे चयो त टीवी चैनल ते हलंदड़ हिक बयान जी बुनियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। शेख रशीद जे बयान सबबि पीटीआई ऐं पीपल्स पार्टी विच में टकराव वारी सूरत-हाल जी का बि शाहिदी न मिली आहे। एडवोकेट जनरल इस्लामाबाद जहांगीर जदू चयो आहे त शेख रशीद सीनियर सियासतदान आहे, संदसि ॻाल्हि ॿोल पार्लियामेनी हुजणु घुरिजे। अदालत रिमार्क्स में चयो आहे त सभई हिक क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि, सभु पार्लियामेनी आहिनि। जज जे रिमार्क्स ते अदालत में टहिकड़ा मची विया। जहांगीर जदू चयो आहे त शेख रशीद राणा सनाउल्लाह ऐं बिलावल भुट्टो खे गारियूं ॾिनियूं। सलमान अकरम राजा चयो त इहो केस ई न आहे जेको एडवोकेट जनरल बयान करे रहियो आहे। जांच ऑफिसर अदालत में बयान ॾींदे चयो आहे त शेख रशीद वटां आसिफ ज़रदारी पारां इमरान ख़ान जे क़त्ल जे मुबैना साज़िश जूं के बि शाहिदियूं न मिलियूं। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो।